सखर पुलिस की बेध्यानी ऐं चूंडियल मकानी इदारनि के नुमाइंदनि जी पुरस्रार ख़ामोशी सबब जिनाह चौक ते वाक़िए फूड पॉइंट ते मंशियात जे विकिरो ऐं इस्तेमाल ख़िलाफ़ पाड़े जे रहवासियुनि ऐं जिनाह वेलफेयर एसोसिएशन पारां एहतजाज कयो वियो। सखर जे इलाइक़े बंदर रोड ऐं ॿियनि तफ़रीही माॻनि ते सखर पारां जिनाह चौक पार्क ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरे की अगवाणी जिनाह वेलफेयर एसोसिएशन सखर के सदर सलाहुद्दीन शेख, मोहम्मद लतीफ़ मलिक, सलीम राजपूत, इस्लाम कुरैशी, इसहाक कुरैशी, मोहम्मद रज़ा शेख, इमरान कलोड़ो, रज़ाक मीरानी, फारूक अहमद शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अगवाणनि ख़िताब कंदे चयो त सखर शहर में तफ़रीही लाइ पॉइंट क़ाइम कया विया हुआ त जीअं शहरी पंहिंजे ख़ानदान समेत हिते अची सिंधु दरिया जे ख़ूबसूरत नज़ारनि मां लुत्फ़ अंदोज़ थी सघनि, पर बदकिस्मतीअ सां सियासी बुनियादनि ते अणॼातल ठेकेदारनि कब्ज़ा करे मथनि फूड पॉइंट्स क़ाइम करे छॾिया, जंहिं बाद मंशियात फ़रोश इन्हनि फूड पॉइंट्स जी आड़ में अॾा क़ाइम करे छॾिया आहिनि। जॾहिं त खेनि मुकमल सहकार लाइ मंशियात जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं। तफ़रीही पार्कनि में नौजवान नसल खुलियल शराब, आइस, चर्स, सिगरेट, पान, गुटके जो नशो करे रहिया आहिनि। शहरी पंहिंजे घर भातियुनि समेत तफ़रीही पार्कनि में सैर लाइ बि नथा वञनि। हुननि मुतालबो कयो त मंशियात जे विकिरे खे रोकियो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची